हाणे जॾहिं तव्हां अरफात में पहुचंदो, अरफात पहुची करे पंहिंजो ख़ैमो तलाश करे वठो, ख़ूब लब्बैक पढ़ो। अहिड़ो मंज़र हूंदो जो अॼु लखे मुसलमान हिक ई लिबास एहराम में हूंदा। हर तरफ़ लब्बैक जो सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। यकीन करियो अल्लाह पाक जा बेशुमार औलिया कराम ऐं अल्लाह पाक जा ॿ नबी हज़रत ख़िज़र अलैहिस्सलाम ऐं हज़रत इलियास अलैहिस्सलाम अरफा जे ॾींहुं मैदान अरफात में हाजिन सां गॾु तशरीफ़ फरमा हूंदा आहिनि। ऐं हाजियो तव्हांखे मुबारक हुजे, अल्लाह पाक जा ॿ नबी हर साल अरफात जे ॾींहुं अरफात जे मैदान में हूंदा आहिनि। तव्हां हिन ॾींहं जी अहमियत जो अंदाज़ो लॻाए सघो था। सैयदना इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, कुझु गुनाह अहिड़ा आहिनि जंहिंजी मुआफ़ी वक़ूफ़ अरफा ई आहे, यानी इहे सिर्फ़ वक़ूफ़ अरफा खां ई मिटंदा आहिनि। हाय हाय केतिरा ख़ुश नसीब आहियो अवां जो अरफात जे मैदान में पहुची विया आहियो। यादि रखो हदीस पाक में अचे थो, अरफे जे ॾींहं खां ज़्यादा कंहिं ॾींहुं बि अल्लाह पाक पंहिंजे बाननि खे जहन्नम खां आज़ाद नाहे फरमायो, पोइ इन्हनि जे साम्हूं फ़रिश्तनि ते फ़ख्र फरमाईंदो आहे। प्यारा आका फरमाइनि था, अरफे जे ॾींहं खां वधीक कंहिं ॾींहुं बि शैतान खे सग़ीर, ज़लील, हक़ीर ऐं सख़्त कावड़ में भरियल नाहे ॾिठो वियो। ऐं इन जी वजह ही आहे इन ॾींहुं रहमत जो नुज़ूल ऐं अल्लाह पाक जा माण्हुनि जा वॾा वॾा गुनाह मुआफ़ फरमाइण आहे। शैतान इहो ॾिसंदो आहे। हिकु शख़्स अरफात जे ॾींहुं औरतनि जी तरफ़ नज़र कई। नबी पाक फरमायो, अॼु उहो ॾींहुं आहे जेको शख़्स अख, कन, ज़बान खे काबू में रखे उन जी मग़फ़िरत थी वेंदी आहे। उन ॾींहुं कन काबू में रखणो आहे, अखियूं काबू में रखणियूं आहिनि, ज़बान काबू में रखणी आहे, न झेड़ो करणो आहे, न हेॾे होॾे ॾिसणो आहे, न औरतनि जी तरफ़ नज़र करणी आहे, न बदनिगाही करणी आहे। मूंखे कुझु न आहे करणो, मूंखे अॼु मग़फ़िरत वठणी आहे, मूंखे अॼु पंहिंजे रब खे राज़ी करणो आहे। मां अरफात जे मैदान में आयो आहियां, मूंखे महशर जे मैदान में रुसवाई खां बचणो आहे। अॼु अरफात जे मैदान में रब खे अहिड़ो राज़ी करे वञणो आहे जो अल्लाह जे अर्श जी छांव क़यामत जे ॾींहुं मिली वञे। ऐं मुंहिंजा प्यारा इस्लामी भाइरो, हाणे जॾहिं बेपरी जो वक़्तु अची वञे, ज़ोहर जो वक़्तु शुरू थी वञे, सुभान अल्लाह, जीअं ई ज़ोहर जो वक़्तु शुरू थींदो ऐं जेतिरा बि माण्हू अरफात जे मैदान में एहराम जी हालत में हज जी नीयत सां मौजूद आहिनि, इहे सभु जा सभु हाजी थी वेंदा। अरफात जे मैदान में बेपहरी जो गुस्ल करण सुन्नत मुअक्किदा आहे। जेकॾहिं आसानी हुजे ऐं तव्हां गुस्ल करे सघंदा हुजो त गुस्ल करियो। पाकी जो बि ख़्याल करणो आहे, नथा करे सघो त वुज़ू करे वठो। यादि रहे अॼु यानी 9 ज़ुल्हिज्जा बेपहरी वञण खां पोइ नमाज़ ज़ोहर जो वक़्तु शुरू थियण खां वठी 10 जी सुबुह ताईं इन विच में जेको बि एहराम जी हालत में हिकु लम्हे जे लाइ बि अरफात में दाख़िल थी वियो, इहो हाजी थी वियो। अॼु जो वक़ूफ़ हज जो रुकन आज़म आहे। अरफात में ज़ोहर जी नमाज़ पंहिंजे ख़ैमे में पढ़ंदा, असर जे वक़्त में असर पंहिंजे ख़ैमे में पढ़ंदा। हर नमाज़ खां पोइ बीही करे वक़ूफ़ करियो, जेतिरो थी सघे बग़ैर छांव जे, बग़ैर टेंट जे, बग़ैर छनीअ जे रहो। गर्मी वधीक आहे त थोरी देरि लाइ ख़ैमे में हलिया वञो, वरी थोरी देरि जे लाइ ॿाहिरि निकिरी वञो, पर ख़ासि तौर ते जॾहिं असर पढ़ी वठो शाम थी वेंदी ऐं पोइ एतिरी उस नाहे हूंदी, पर ख़ासि तौर ते जॾहिं असर पढ़ी वठो शाम थी वेंदी ऐं पोइ एतिरी उस नाहे हूंदी, असर खां सिज लहण ताईं तव्हांखे दुआउनि में गुज़ारणो आहे। अॼु न घुरंदासीं त कॾहिं घुरंदासीं? अॼु घुरण जो ॾींहुं आहे, अॼु मग़फ़िरत जो ॾींहुं आहे। अॼु पंहिंजे रब खां मग़फ़िरत घुरो, पंहिंजे जुमिले गुनाहनि खे यादि कयो। मशवरो ॾींदुसि, अमीर अहले सुन्नत जी किताब रफ़ीकुल हरमैन में वॾे कमाल जी दुआए अरफात लिखियल आहे। तव्हां अॼु बि इन दुआ खे पढ़ो, तव्हांजे अखियुनि मां ॻोढ़ा वही ईंदा। इन खां घुरण जो तरीक़ो बि मिली वेंदो। अल्लाह जी बारगाह में घुरणो आहे त कीअं घुरणो आहे? दुनिया बि घुरो, आख़िरत बि घुरो, गुनाहनि जी मुआफ़ी बि घुरो। इहो अमल अव्हां जो सिज लहण ताईं जारी रहे। यकीन थी वञे त सिज लही वियो आहे
गुरूब आफ़ताब खां पोइ निकिरणो आहे। इते मुअल्लिम जी तरफ़ां असर खां बाद ई ऐलान शुरू थी वेंदो आहे, बस में वेहो, हाणे निकिरणो आहे। यादि रखो, जेसी ताईं गुरूब आफ़ताब न थी वञे तव्हांखे अरफात नाहे छॾणो। माशा अल्लाह, असांजी IT मजलिस मोबाइल एप्लीकेशन ठाही आहे, प्रेयर टाइम्स एप्लीकेशन। इहा ज़रूर पंहिंजी मोबाइल में डाउनलोड रखो। सॼे दुनिया में सफ़र में कमु ईंदी, पर अरफात मुज़दलिफ़ा में त वॾे कमु ईंदी। तव्हां चेक करियो, जिते आहियो उते सिज लही वियो आहे या न। 2-4 मिनट अञा मथे गुज़ारियो। इन खां बाद अव्हांखे मुअल्लिम जी बस में वेहणो आहे ऐं अरफात खां ॿाहिरि निकिरणो आहे। इन खां पहिरियां निकिरंदा त दम थी वेंदो, अव्हांखे उते ई रहणो आहे।